पहिरों गुरुदेव मां आहे, जेका मां जी आसीस मंज़िल ते पुॼाए थी, उहा कॾहिं पुराणी भी कोन थींदी आहे भई थी वई बस ख़त्म, न, उहा उन्ही जीव सां गॾु हलंदी आहे। माता जी आसीस श्री गुरु अर्जन देव महाराज शाहिदी ॾिन था, मां जी सिख्या औलाद के अहिड़ी सुठी मिले जंहिंजी सिख्या सां उन्ही सॼे ख़ानदान जो उधार थी वेंदो आहे। सॼी पितरी जेके भी वया नी या थींदा सॼे ख़ानदान जो उधार थी वेंदो आहे। जिस सिमरत सब किल विखनासे, पितरी होए उधारो, सो हर हर तुम सदही जापो, ताका अंत न पारो, जाका अंत न पारो, पूता माता की आसीस। असांजो मालिक जे तरफों जेकी सद थींदो आहे, राम कली सद पढ़ंदा आहियूं, जीअं गुरु अमरदास साईं चयो असांखे सद अची वियो आहे, ईअं ई असांखे परमात्मा जे तरफों संदे अची वियो आहे। असांखे सचखंड जी तैयारी करणी आहे। नादेड़ जी धरती ते कई कौतक सतगुरनि रचाया। उते हिकिड़ो पठान 6 महीना थिया मौक़ो ॾिसंदो रहियो। उहो पठान हुयो पैदू खान जो पोटो। हिकु ॾींहुं सतगुरनि खे मथो टेकियईं, सतगुरनि खे वेनती कयईं, सचे पातशाह हिकु नंबर कढी ॾे, हिकु नंबर, मुंहिंजी 6 महीना थी वई आहे, मां जंहिं कम सां आयो आहियां मुंहिंजो कमु नथो थिए। सचे पातशाह गुरु गोबिंद सिंह महाराज उनखे चवण लॻा, प्यारा हिकु नंबर आहे, असांजे ॾाॾे खे तोजे ॾाॾे मारियो हुयो। असांजो ॾाॾो गुरु हरगोबिंद साहिब, तोजो ॾाॾो पैदू खान। अॼुकल्ह चढ़दी कला ते उनजी कथा हलेव थी, पैदू खान जी कीअं जंग थी। तूं उनी पैदू खान जो पोटो आ, असां भी चवंदा आहियूं तूं पंहिंजे ॾाॾे जो पांद वठ, तूं बाक़ी पठान छाजो आ। ॾिसो न कुदरत जा खेल। नाई पातशाही चयो आहे न, साधो रचना राम बनाई। हिकड़ी शाम जो रहा साहब थी वई, संगत हर को हलियो वियो। साहिब सचे पातशाह झट पंहिंजे पलंग ते लेटी पिया। उन्ही पठान वज ॾिसी करे ॿ पंहिंजा साथी दरवाज़े ते विहारईं, भई कोई जीअं अचे त मूंखे ख़बर पवे, ऐं मां हाणे जीअं साहिब आराम में आहिनि पंहिंजो वार अॼु करां थो। यकदम वार कयईं सतगुरनि खे, खॿे पासे जे पेट खां उहो वार थी वियो, ॾाढो खून वहियो। साहिबनि बि यकदम पंहिंजे श्री साहिब खणी करे उनजो सिर धड़ खां लाहे छॾियो। साहिबनि चयो जल्दी करो, कोई डॉक्टर वठी अचो, असांजा फट ॿधायो। ॾिसी करे संगत हे कहिड़ो कौतक रचायो अथव। कंहिं चई बसि हिनखे असां पूरो करे छॾियो आहे, ॿ जेके सिख अथव भॼी विया अथव उनखे पकड़ो, पर पहिरों कोई डॉक्टर वठी अचो, असांजा टाका ॾियारो। मालिक जो हुकुम ई आहे। श्री गुरु गोबिंद सिंह महाराज उहे पंहिंजा जेके आहिनि ज़ख़म टाका ॾियारे करे ठीकु कया। ख़बर चौगिर्द पइजी वई, हज़ारनि जी तादाद में संगत अची वई। साहिब सचे पातशाह 2-4 पजनी रेस्ट में आराम में रहा। जिस्मानी शरीर फटड़ थी वियो, इंजे करे ॿाहिरि न अची सघिया। हिकिड़ी संगत खे वेनती कयूं, सचे पातशाह संगतनि जो ॿार हंबू अची वियो आहे, संगत चए थी तव्हांजो दर्शन करूं। सचे पातशाह चयो ठीकु आहे, हाणे असांजी तबियत, हाणे तव्हां ॿाहिरि
शामियाना लगायो, संगत खे चयो असां हाणे अचूं था ॿाहिरि, सॼी संगत खे दर्शन ॾियूं था। सचे पातशाह श्री गुरु गोबिंद सिंह महाराज ॿाहिरि वेठा आसन ते, संगत कई दर्शन करे पंहिंजा मन जा मनोरथ पूरा करण लगा। संतन के सतगुरन के वेनती करण लगा, मुंहिंजा मालिक